जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं फैज़गंज खां इरशाद अली बालादी जी। आख़िरी चौदगी में GDA फैज़गंज जे अॻवान कारकुननि जो यूसी नंगर खान शहर जे GDA पारां ज़िले काउंसिल जे नामज़द उम्मीदवार जूनियर रईस मोहम्मद मलूक शहर ते पाणी चोरी जो कूड़ो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतजाज। शाहिद हुसैन शहर, ख़ैर मोहम्मद शहर, ताज मोहम्मद सांगी, राजा आसिफ सज्जाद अली ऐं ॿियनि आख़िरी चौदगी शहर में रैली कढी एहतजाज कयो। मुज़ाहिरीन प्रेस क्लब अकरी पहुची दाईंदे चयो त फैज़गंज जे वाहन में गुज़िरियल 2 महीननि खां पाणी न आहे। ज़मीनूं गैर आबाद आहिनि, इंसान तोड़े जानवर पाणी ढुक लाइ परेशान आहिनि। पर आपाशी अमलदार सियासतदान जी वंगार वहंदे मुख़ालिफ़ सियासी पार्टियुनि जे अॻुवाणनि ते केस दाख़िल कराए हिरासत करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हुननि चयो त मुख़ालिफ़ सियासी माण्हू असांजे मक़बूलियत ॾिसी बौखलाहट जो शिकार थी विया आहिनि। असां इलेक्शन खटे ॾेखारींदासीं छो जो अवाम असां सां गॾु आहे ऐं असां अवामी वोट ज़रिए इंतकाम वठंदासीं। कूड़नि केसनि खे मुंहुं ॾियणु ॼाणूं था।